الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون صدق الله العظيم. शुरू अल्लाह जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे. मूंखे ॾिसंदड़ तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी जी तरफ़ां अस्सलाम अलैकुम. अल्हम्दुलिल्लाह हिकु ॿियो रोज़ो ऐं तव्हांजो ऐं असांजो साथ. ट्रांसमिशन जो आगाज़ जंहिं आवाज़ में थियो, आवाज़ हुई हाफ़िज़ बिलावल सुल्तान साहब जी तिलावत क़ुरान पाक सां. अल्हम्दुलिल्लाह असांजी हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जो आगाज़ सलाम रमज़ान जो आगाज़ थी चुको आहे. अॼु सलाम रमज़ान ही ट्रांसमिशन स्पेशल ट्रांसमिशन, हूअं ई रमज़ान त पूरो ई स्पेशल हूंदो आहे, पर अॼु थोरी सी हिन में स्पेशल फील आहे, छो त अॼु उन्हनि जो ॾींहुं आहे जंहिंखे मुंहिंजे दीन इज़त ॾियारी आहे. अॼु औरतुनि जो ॾिहाड़ो आहे, अॼु इंटरनेशनल वुमेंस डे आहे. तव्हां सभिनी खे, मूंखे ॾिसंदड़ तमामु जेके औरतूं आहिनि उन्हनि सभिनीनि खे असां सभिनी तरफ़ां ही ॾिहाड़ो मुबारक. अॼोके ॾींहं जी ॻाल्हि जी शुरूआति कुझु मां इन तरीक़े सां करणु चाहियां थी. दीन इस्लाम जे आम थियण खां पहिरीं उहो वक़्तु, उहो माहौल, उहो घड़ियूं जंहिंमें औरत खे इलाही कमतर सम्झो वेंदो हो, जंहिंमें औरत ते ज़ुल्म कया वेंदा हुआ, जंहिंमें औरत खे पंहिंजी जागीर सम्झो वेंदो हो. ही वो वक़्तु आहे जंहिंमें औरत सिर्फ़ उहा हस्ती हुई जेका मर्द खे रिझाइण जे लाइ, मर्द जा कम करण जे लाइ, ॿार पैदा करण जे लाइ औरत जी सिर्फ़ इहा हैसियत हुई. दीन इस्लाम जे अचण खां पोइ औरत खे अहिड़ी इज़त मिली जो अॼु ताईं उनजो नालो रोशन आहे. इन खां वधीक छा इज़त हूंदी त औरत जॾहिं माउ जे रूप में अचे थी त उनजे पेरनि जे हेठां जन्नत उनखे मिले थी. उहा जन्नत जेका कमाइण जे लाइ तव्हां कई इबादतूं कंदा आहियो, कई नेकी जा अमल कंदा आहियो, पोइ तव्हांखे मिलंदी आहे, उहा औरत माउ जे क़दमनि जे हेठां ॾिनी वई. उहा जन्नत, उहा औरत जॾहिं हिस्ट्री में ॾिसजे थो, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारका में ॾिसजे थो, उहा औरत जेका हिकु धीउ जे रूप में अचे थी, ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके जॾहिं पाण तशरीफ़ खणी ईंदा हुआ, पाण हिकु अज़ीम हस्ती आहिनि, रसूल ख़ुदा आहिनि. पाण जॾहिं तशरीफ़ खणी ईंदा त माण्हू उथी बीहंदा हुआ त उन्हनि खे पसंदि न हूंदो, पर उन ई जॻह ते जॾहिं उन्हनि जी धीउ सॻोरी अचे थी त पाण उथी बीहनि था ऐं पोइ उन्हनि जो इस्तक़बाल कनि था. इन नमूने रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे धीअनि जी क़दुरु करणु सेखारियो, धीअनि जी हैसियत ॿुधाई, औरत जी हैसियत ॿुधाई. दीन इस्लाम में क़ुरान पाक में जॾहिं तव्हां ॾिसो था
त काफ़ियुनि जॻहियुनि ते जॾहिं ज़िक्र थियल आहे त किथे इहो कोन थियल आहे त औरत खे हेतिरी नेकी जो सवाबु मिलंदो, मर्द खे हेतिरी नेकी जो सवाबु मिलंदो। जिथे जिथे कंहिं बि कम जी ॻाल्हि आई आहे, कंहिं बि गुनाह जी ॻाल्हि आई आहे, कंहिं बि सवाब जी ॻाल्हि आई आहे, कंहिं बि वॾी शइ जी ॻाल्हि आई आहे, कंहिं बि नंढी शइ जी ॻाल्हि आई आहे, उते औरत ऐं मर्द खे बराबरि ॾेखारियो वियो आहे। ऐं वरी जिथे जिथे किथे फ़र्क़ु कयो वियो आहे त उते औरत जो मर्तबो बुलंद कयो वियो आहे। इन खां वधीक ख़ूबसूरत ॻाल्हि छा हूंदी, इन खां वधीक वॾो मिसाल छा हूंदो त जॾहिं मोहबत जी ॻाल्हि थिए थी, रब ताला जे मोहबत जी ॻाल्हि थिए थी, हिन दुनिया में सभिनी खां वधीक प्योर मोहबत माउ जी आहे, उहा हिकु औरत जो रूप आहे। ऐं रब ताला वरी जॾहिं पंहिंजे बाने सां मोहबत जी ॻाल्हि करे थो त उहो 70 माउनि जो मिसाल ॾिए थो। सुभान अल्लाह। रब ताला पंहिंजी मोहबत खे औरत जी मोहबत में माउ जी मोहबत सां गॾिजी मिसाल ॾिनो आहे। सुभान अल्लाह। औरत जंहिंखे असां अॼोके ज़माने में डिफरेंट जॻहियुनि ते असां ॾिसी रहिया आहियूं, डिफरेंट कल्चरल प्रैक्टिसिस जेके आहिनि उहे असां वटि थी रहियूं आहिनि, डिफरेंट जॻहियुनि ते औरत ते पाबंदियूं लॻी वियूं आहिनि। हिकु हदीस मुबारक तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहींदमि त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त इल्म हासिल करणु हर औरत ऐं मर्द ते फ़र्ज़ु आहे। फ़र्ज़ जो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। पोइ छो असां औरतुनि खां इहो हक़ असां फुरियो आहे, छो असां औरतुनि जो इहो हक़ न ॾेई सघिया आहियूं? बहितरीन शख़्सियतुनि जी ॻाल्हि थिए थी, तव्हां ई मां बख़ूबी सुञाणियूं था। हिकु रिवायत तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहियां थी त सभिनी खां बहितरीन इंसानु उहो आहे जंहिंजो रवैयो, जंहिंजो इख़लाक़ सुठो आहे। ऐं उन इख़लाक़ सां गॾु काफ़ी रिवायतुनि में इहो बि अचे थो त जंहिं मर्द जो पंहिंजी ज़ाल सां जेको रवैयो आहे उहो ख़ूबसूरत आहे, उहो बहितरीन इंसानु आहे। ऐं उहो बहितरीन इंसान जिथे काफ़ी रिवायतुनि मुताबिक़ जन्नत बि उनखे मिले थी। सुभान अल्लाह। इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में पेश करणु चाहियां थी। अॼु इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं करे पंहिंजी औरत जी उहा रिस्पेक्ट जेका शायदि असां ॾेई न सघिया आहियूं पर दीन इस्लाम ॾिनी आहे, उहे हुक़ूक़ जेके असां ॾेई न सघिया आहियूं पर दीन इस्लाम ॾिनो आहे, उहो हक़ जेको हिकु न्याणी खे पंहिंजे अज़दवाजी ज़िंदगी जो जेको पार्टनर आहे उहो खणण जो आहे, उहो अॼु असां ॾियण लाइ कासिर आहियूं। पर जॾहिं मां दीन इस्लाम जी हिस्ट्री ॾिसां थी त हज़रत बीबी ख़दीजा मूंखे नज़र अचे थी ऐं उन्हनि पंहिंजो हमसफ़र पाण सिलेक्ट कयो ऐं उन्हनि हिकु एम्पावर वुमेन जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त उहो सभिनी खां वॾो मिसाल आहिनि। हिकु कामयाब बिज़नेस वुमेन हुयूं। अहिड़ा खोड़ सारा मिसाल आहिनि जेके इंशा अल्लाह पंहिंजी ट्रांसमिशन में ॾींदासीं। वक़्तु इलाही महदूद आहे पर ही ॻाल्हि ही जेको असां हिकु नंढड़ी सी कोशिशि जेका कई आहे उहा इलाही तवील आहे, पर नंढे वक़्त में कोशिशि कंदासीं त उन जूं कुझु कड़ियूं तव्हांजे साम्हूं रखी सघूं। जल्दी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, ब्रेक जी तरफ़ वञिणो आहे, पर उन खां पहिरीं तव्हां सभिनी खे ॿुधाईंदा हलूं त हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, करशी जामे शीरी जेको रौनक़ी रमज़ान आहे, करशी जामे शीरी जेको रमज़ान जो ट्रेडिशन आहे, करशी जामे शीरी जेको ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। करशी जामे शीरी न सिर्फ़ु तव्हांजे मशरूबात में बल्कि तव्हांजे डेज़र्ट्स जी टॉपिंग्स में बि कमु ईंदो आहे। गॾो गॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स तव्हांजे लाइ खणी आयो आहे तूबा पर्ल सिटी, हिकु अहिड़ो रिहाइशी मनसूबो जेको तव्हांजे ख़्वाबनि जी ताबीर पूरी करे रहियो आहे। 80 खां 200 गज़ जा रिहाइशी प्लॉट्स आहिनि, गॾोगॾु जी 200 खां 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स आहिनि जेको तूबा पर्ल सिटी तव्हांखे ॾेई रहियो आहे। 6 साल जी आसान इक़सात में तव्हां हिन प्लॉट खे ख़रीदे सघो था। जेकॾहिं 100% तव्हां पेमेंट करणु चाहियो था हिन वक़्तु 40% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे ऐं जेकॾहिं तव्हां सिन टीवी जा व्यूवर आहियो त 25% मज़ीद डिस्काउंट तव्हांखे तूबा पर्ल सिटी ॾेई रहियो आहे। गॾो गॾु असांजी ट्रांसमिशन में असां सां गॾु फैसल हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम फैसल, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक, तबियत ठीकु आहे? अल्लाह जो शुक्र आहे। इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ डायरेक्टली मां चाहियां थी त पहिरीं मां वञणु चाहियां, ब्रेक खां पहिरीं वञणु चाहियां फैसल वटि, फैसल खां पुछणु चाहियां थी जल्दी सां
अॼु MCR में माण्हू सोचींदा हूंदा त ब्रेक छो न पई अचे, छा ठही रहियो आहे फैसल जल्दी? हिकिड़ो त असां ठाहींदासीं बैक पॉलर आहे असां वटि, ठीकु आहे। बैक पॉलर जी असां ठाहींदासीं वाइट सॉस पास्ता, ठीकु आहे। उहो असां ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल में, ऐं उहो तलो कुकिंग ऑयल में ठाहींदासीं सॼो, पोइ ब्रेक खां पोइ ॿुधाईंदासीं। ठीकु आहे, ब्रेक खां ॿुधाईंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो। सलाम रमज़ान में तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान जे किचन में मौजूद आहियूं असां, ऐं शेफ फैसल असां सां गॾु आहिनि। छा थी रहियो आहे शेफ फैसल? जी पास्ता सॉस ठाहियूं पिया, ठीकु आहे। वाइट सॉस पास्ता हिते असां खणंदासीं बटर या बनास्पति घी, ठीकु आहे। त मां हिते यूज़ कयां पियो तलो बनास्पति घी 1 टेबल स्पून, ऐं हिन में असां विझंदासीं 1 खाइण जो चमचो मैदो। मैदे खे छाणे छॾिजो, ऐं मैदे खे हल्को सो रोस्ट कंदासीं, हिन जे अंदरि लाइट सो रोस्ट कंदासीं। ही वाइट सॉस पास्ता, वाइट सॉस कोई बि ठाहिणो हुजे ईअं ई ठहींदो आहे। अच्छा, जो स्टार्ट हाँ, स्टार्ट ये जीअं पाकिस्तानी खाधनि में जेको बसर पूरा ब्राउन, हाँ, हिन में असां हिन खे असां बसि लाइट सो ईअं कंदासीं। हिन जे बाद हिन में खीर ऐड कंदासीं, बसि कच्चोपन ख़तमु थी वञो। हा, बटर सां या घी सां थोरो थोरो हिन में असां खीर विझंदासीं। सही, हे ठहंदो आहे वाइट सॉस पास्ता हीअं। ठीकु आहे। खीर केतिरो सा विझी रहिया आहियो? तक़रीबन 2 कप। 2 कप खीर आहे हाफ जेको सा विझी पैक रहिया पास्ता है बैक पॉलर जो। सही। ऐं बेक पॉलर जी डिफरेंट रेंज आहे, कुकिंग रेंज आहे जेका तव्हांखे मिली रही आहे। जी बिल्कुलु, द ट्रू पास्ता एक्सपर्ट आहे, ऐं हिननि जो आहे 25 सालनि खां हिननि 25 साल पंहिंजा कंप्लीट कया आहिनि। काफ़ी सारी वसी रेंज आहे। टोमेटो केचप आहे, ग्रीन चिली पेस्ट आहे जो, ऐं हुनजे अलावा चाट मसालो आहे, डिफरेंट क़िस्म जा पास्ता आहिनि, स्पैगेटीज़ आहिनि, खाउसो आहे, ऐं ही सॉसिस जेका असां यूज़ कंदा आहियूं, चिली सॉस, सोया सॉस, विनेगर आहे जेको, इहे सभु ऐं डिफरेंट क़िस्म जी सयूं आहिनि, मिठियूं जेके रेसिपीज़ ठाहींदियूं आहिनि। त हिते हिनखे थोरो सो पचाइण ॾींदासीं, हीउ घाटो थींदो। उनजे बाद असां में छा विझण वारा आहियूं? कारे मिर्चनि जो पाउडर हाफ टी स्पून, अधु चांहि जो चमचो। वाइट पेपर यानी अछा मिर्च मिलंदा आहिनि, उहो बि अधु चांहि जो चमचो। कुटियल ॻाढ़ा मिर्च अधु चांहि जो चमचो। सॉल्ट बि अधु चांहि जो चमचो। चिकन पाउडर 1 चांहि जो चमचो, ऐं खंडु विझंदो 1 चांहि जो चमचो। ठीकु आहे। अच्छा, हिन में हिकु शइ आहे जेका कॉमनली असांजे घरनि में न हूंदी आहे, विच इज़ वाइट पेपर। न हुजे त बस ब्लैक पेपर थोड़ी सी, हाँ, लेकिन एडी महंगी नथी मिले, हर जगह मिली थी वञे। पाउडर फॉर्म नथो मिले, तव्हां साबित पे मिली ग्राइंड करे सघो था। सही सही। बस हे हिनखे हिनजे बाद असां विझंदासीं ऑयस्टर सॉस। ठीकु आहे, OYSTER, ठीकु आहे। ही ऑयस्टर सॉस न, ऑयस्टर सॉस हमेशा इटालियन रेसिपीज़ में वेंदो आहे। इहो विझण खां पोइ असां विझंदासीं हिते सोया सॉस 1 टीस्पून, 1 चांहि जो चमचो। 1 टीस्पून सोया सॉस, ऐं 1 टीस्पून खां थोरो घटि चिली सॉस। ठीकु आहे। विनेगर विंदो हिन में? बस, हा, न विनेगर न। विनेगर में छा थींदो आहे? खीर फाटी पवंदो। यस, बिल्कुलु। हाणे ही पचंदे पचंदे घाटो थियण शुरू थी वेंदो, ठीकु आहे। वधीक शुरू थी वई आहे, लेयर ठहे थी न साइड ते। कैप्सिकम यानी शिमला मिर्च हस्बे ज़रूरत, हाफ पैकेट जे हिसाब सां, ऐं ही पत्ता गोभी जेको कैबेज चवंदी आहे न, पत्ता गोभी, इहो असां विझंदासीं हाफ कप जेतिरी, मिक्स कंदासीं। ऐं जेको हिननि जो पास्ता आहे, हिनखे बसि पाणी बॉयल थींदो, 8 मिनट हिनखे तव्हांखे बॉयल करिणो आहे। पोइ स्ट्रेनर में छाणी में विझंदो, मथां सादो पाणी विझंदो। पाणी विझी थधियूं थियण लॻंदियूं त हिन में 2 खां 3 टेबल स्पून तव्हां कुकिंग ऑयल विझंदो, ऐं हिनखे मिक्स कंदो। हाणे ॾिसो हिन में ही तलो कुकिंग ऑयल विझंदो, ऐं बसि हिनखे 2 मिनट पचाईंदासीं। जी, हाणे असां विझंदासीं बॉयल चिकन हस्बे ज़रूरत। अच्छा, चिकन काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे ओॾी महिल बि जेको फ्राइड चिकन हूंदो आहे उहो बि विझणु पसंदि कंदा आहिनि। छा हिन में उहो कंज़्यूम थी सघे? हा, न, असल में ही छा वाइट सॉस पास्ता आहे, त हिन में असां विझंदासीं बॉयल चिकन। बॉयल ही करे विझणो आहे। अगरि तव्हांखे स्टर फ्राई करे चिकन विझणी आहे, हुन में वेजिटेबल्स जीअं असां चाइनीज़ या इटालियन ठाहींदो, फ्राई करे स्पाइसिस, अगरि थोरो स्पाइसी करे तव्हां पास्ता ठाहियो, देन पोइ तव्हां हुन में, हा, पोइ चिकन खे डायरेक्ट फ्राई कबो। सभु देसी तरीक़ा मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए रही आहियां। अंग्रेज़ी डिशेस जा जेके देसी तरीक़ा आहिनि उहे मां सॼा पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए रही आहियां। ठीकु आहे जी। त ही तक़रीबन आई गेस जेसि ताईं हे सॼो, हा, सॼो थिकनेस न वठी वठे। सही, बसि वधीक थिक न आहे करिणो हिनखे, बसि ही बंदि थी वियो। चलो, ईअं ई गरम खाइबो। अगरि तव्हां हिनखे वधीक छॾंदो, ही ॼमी वेंदो, हार्ड थी वेंदो। सही, छोकी गरम गरम ही सर्व थींदो। चीज़ विझणु चाहियो त हिन में हाफ कप चीज़ मैश करे हिन जे अंदरि। ज़बरदस्त तव्हांजी बेक पॉलर जी रेसिपी जेका आहे उहा तयारु थी वई आहे। ऐं इन सां गॾोगॾु ॿियो असां छा ठाहे रहिया हूंदासीं? ॿियो असां ठाहियूं था ड्रिंक। बिस्मिल्लाह। अरे मां फौरन परे थी वेंदी आहियां त किथे खां मुंहिंजी तरफ़। अच्छा, हिन में जेके वेजिटेबल्स आहिनि न, इहे सभु क्रंची रहणु खपनि, बिल्कुलु मुंहिंजी
बोड़ ठाहींदा आहियूं भाॼी ठाहींदा आहियूं अहिड़ो कुझु उहो न हुजे ठीकु आहे क्रंच हुजणु खपे क्रंच हिन में हुजणु खपे जेको नॉर्मली असां जेके जॾहिं जेतिरा बि असां अंग्रेज़ी खाधा घरनि में ठाहींदा आहियूं असां नॉर्मली उनखे पंहिंजो शक्ल ॾेई छॾींदा आहियूं बट एक्चुअली हुन जो जेको टेक्सचर आहे उहो हे आहे सही इन खां अलावा असांजे किचन में छा हाणे असां ठाहियूं पिया कड़शी जामेशी जी ड्रिंक करशी जामेशीरी जी ड्रिंक तयार थी रही आहे खीर में जस्ट मिल्क ठाहियूं पिया खीर कड़शी जामेशीरी वारो खीर थधो खीर खणी वठो आइस क्यूब्स विझी वठो उहो तव्हांजी मर्ज़ी आहे त हिकु गिलास में 3 खाइण जा चमचा पाणी में असां 4 विझंदा आहियूं लेकिन खीर में 3 टेबल स्पून काफ़ी हूंदा आहिनि बिकॉज़ खीर हुआ भी खीर में हुआ भी टेस्ट आहे पंहिंजी थिकनेस हूंदी आहे मुझे 9 खीर में शुगर आहे असां वटि जेको खीर मिलंदो आहे माशाल्लाह ख़बर न छा छा हूंदो आहे सो करशी जामेशी जी ड्रिंक बि तयार थी वई आहे गॾोगॾु बेक पार्लर जा पास्ता बि तयार थी विया आहिनि इन सां गॾोगॾु सभिनी खां ज़रूरी शइ जेका इफ़्तार ऐं सहर जी हूंदी आहे विच इज़ टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट टी ही उहा चांहि आहे जेका तव्हांखे जंहिंजी तव्हांखे ज़रूरत सहरी में बि हूंदी आहे अगरि मूं जहिड़ा माण्हू आहियो तव्हां जेसिताईं जल्दी जल्दी तव्हां सहरी में चांहि न पियो तव्हांखे ईअं लॻंदो आहे त तव्हांजो रोज़ो कंप्लीट कोन थियो आहे ऐं इफ़्तारी में सभिनी खां पहिरीं जेका घुर्ज हूंदी आहे उहा चांहि जी हूंदी आहे त टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट जेका चांहि आहे उहा सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं उन सां गॾोगॾु असां वटि नसीम मसाला मिक्स है असां वटि कराची का जायका अब लाहौर में कराची का जायका अब पूरे पाकिस्तान में नसीम की निहारी सब पे भारी आ गया नसीम का कोरमा अब नहीं छोड़ना अब नहीं छोड़ना खायो ऐं नान घुरायो ऐं खायो हा पर मजबूरी आहे असांखे किचन हिन वक़्तु छॾिणो आहे न त असां अब नहीं छोड़ना असां ॿुधी छॾियो आहे थैंक यू सो मच फैसल असांजी ॾाढी ज़बरदस्त रेसिपीज़ तयारु करण जे लाइ इंशाल्लाह वरी तव्हां सां सुभाणे सलाम रमज़ान जे किचन में तव्हां सां मुलाक़ात थींदी वञणु चाहियां थी मां हिन तरफ़ जिथे असांजा महिमान आहिनि उहे तशरीफ़ फरमा आहिनि असां गॾु सभिनी खां पहिरीं सैयदा उज़मा कामरान साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि अस्सलाम वालेकुम सबसे पहले तो कैसी हैं आप खैरियत से हैं आइए तशरीफ़ लिए कैसी हैं आप खैरियत से हैं ठीक है तबीयत ठीक है इन सां गॾोगॾु असांजूं प्यारियूं भेणूं तशरीफ़ फरमा आहिनि अहमद शाहिद साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि मुबशरा सजाद साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि इंशाअल्लाह उनकी आवाज़ भी शामिल थींदी कैसी हैं जी कहाँ रह गई थी आप इंतज़ार की घड़ियों में आप सबको सबसे पहले तो जी वुमेंस डे मुबारक और आप उन शख्सियतों में से हैं जो औरतों के लिए बहुत अच्छे बहुत प्यारे प्यारे काम करती हैं और हमेशा करती रहती हैं तो आज का दिन स्पेशली आपको मुबारक खैर मुबारक कैसा गुजर रहा है रमज़ान अच्छे जा रहे हैं चले बहुत बहुत अच्छी बात है अच्छा जी छो त ट्रांसमिशन जो सिलसिलो अल्हम्दुलिल्लाह स्टार्ट थी रहियो आहे ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु औरतुनि जे हवाले सां अॼु मूंखे पंहिंजी ट्रांसमिशन में इंशाल्लाह शामिल करणियूं आहिनि अॼु औरतुनि जो ॾिहाड़ो आहे न औरतुनि जूं सिर्फ़ु ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि बल्कि औरतुनि जूं आवाज़ूं बि असां पंहिंजी हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में शामिल करे रहिया आहियूं वक़्तु आहे सलाम रमज़ान में ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ सलाम रमज़ान सलाम रमज़ान सां गॾु तव्हांजे साम्हूं हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर ट्रांसमिशन में कुझु ॿियनि साथीनि असांखे जॉइन कयो आहे ऐं हिन वक़्तु छो त औरतुनि जी ॻाल्हि आहे ऐं औरतुनि जी कामयाबी जी ॻाल्हि आहे औरतुनि जो वजूद इस्लाम में हुजण जी ॻाल्हि आहे दीन इस्लाम में औरतुनि खे इज़त ॾियण जी ॻाल्हि आहे अॼु पंहिंजे प्रोग्राम में मां उन्हनि तमामु औरतुनि खे सलाम पेश करणु चाहियां थी जेके पंहिंजी पंहिंजी जॻह ते औरतुनि जे लाइ कमु करे रहियूं आहिनि ऐं औरतुनि जे लाइ एग्ज़ैम्पल थियूं आहिनि हिकु अहिड़ो एग्ज़ैम्पल अॼु असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहे ऐं हिकु जॻह ते जिथे उहे असांखे मिलियूं जिन औरतुनि जे लाइ हमेशह खां डे 1 खां औरतुनि जे लाइ कमु कयो आहे उन ई जॻह ते हिकु अहिड़ो एग्ज़ैम्पल असां वटि आहे जिन उन टाइम ते इंडस्ट्री में क़दम रखियो उन टाइम ते कमु करणु शुरू कयो जेॾीमहिल औरतुनि जो घरां निकिरणु बि ॾाढो मुश्किल हूंदो मां ॻाल्हि करे रहियां असांजी उन लेजेंडरी एक्टर जी जेका असां गॾु हिन वक़्तु तशरीफ़ फरमा आहे शहनाज़ भट्टी साहिबा जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि अस्सलाम वालेकुम भलीकार तव्हांखे असांजे प्रोग्राम में औरतुनि जो ॾिहाड़ो मुबारक तव्हांखे बि बिल्कुलु ख़ैर मुबारक दिलि सां ऐं तव्हां सभिनी खे बि वुमेंस डे जेको आहे उहो मुबारक हुजे मुंहिंजे तरफ़ां ख़ैर मुबारकूं हुजनि ख़ैर मुबारक असां वेठा आहियूं जेके मुंहिंजे साम्हूं आहिनि उहे बि ऐं जेके पंहिंजे घरनि में आहिनि ॾे परॾे आहिनि उन्हनि सभिनी औरतुनि खे हीअ ॾिहाड़ो जेको सो मुबारक हुजे ख़ैर मुबारक आप अॼु हीउ जेको ॾिहाड़ो आहे उहो रमज़ान मुबारक में आयो आहे त रमज़ान मुबारक जी हूअं ई ख़ुशि एतिरियूं घड़ियूं आहिनि हुन सां गॾोगॾु वुमेंस डे जी ख़ुशी जेका आहे उहा कनेक्ट थी वई आहे अॼु रमज़ान कीअं गुज़रे पियो छा थिए पियो छा रूटीन आहे रमज़ान जेको आहे सो माशाल्लाह ॾाढो सुठो पियो गुज़रे माशाल्लाह
ऐं रमज़ान त हिकु भलारो ऐं बरकतनि जो महीनो आहे ऐं अॻे नंढड़े हूंदे साल लॻंदा हुआ नंढड़ी उमिरि में जॾहिं हूंदा हुआसीं त ईअं लॻंदो त रमज़ान के सदियुनि खां पोइ ईंदो ऐं ईद का सदियुनि खां पोइ ईंदी जी उन हिकु ॾींहं जे लाइ माण्हू एतिरो आतो हूंदो हाणे ज़िंदगी जी गहमा गहमीअ में ऐं एतिरो त फास्ट यानी कि दुनिया हली रही आहे जो उन में रमज़ान ईअं सम्झे थो हाणे वियो आहे वरी अची वियो हले बिल्कुलु हाणे वियो आहे वरी अची वियो हले ख़ैर उहो सदा अचे जी अचे वेलकम असां सभई मुस्लमान उनखे करियूं था पर हिकिड़ो जेको टाइम जेको आहे उन जो इंसान खे इहो थो चए त हिकिड़ो नंढे हूंदे एॾो लॉन्ग पीरियड ऐं टाइम लॻंदो अॼु उहो ॾींहुं हिकु मन महीनो जेको आहे हफ़्ते में थो थिए बेशक ईअं साल जहिड़ो महीने में थो महीने में तो थे बिल्कुलु त बिल्कुलु मक़सदु रमज़ान शरीफ़ जी बरकत पंहिंजी जॻह ते आहे ऐं अचे थो इहो पाण सां ख़ुशियूं खणी थो अचे ऐं हर कंहिं घर में बरकतूं खणी थो अचे बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे यहाँ पर मां हमेशह हिन ॻाल्हि खे रिपीट कंदी आहियां पंहिंजे लफ़्ज़नि में हमेशह रखंदी आहियां त ख़ुदा ताला जो शुक्र आहे अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखे पर तव्हां आहियो जेके असांखे उन जी वैल्यू ॿुधाए रहिया आहियो त रमज़ान पहिरीं हीअं ईंदो हाणे जो दौरु कुझु ॿियो आहे न त असांखे त ईअं थो लॻे त असां छो त उहे शयूं हिन वक़्तु ई असां ॿुधूं पिया असां खां पोइ जॾहिं असां ॿुधाइण वारी एज में ईंदासीं त असां पंहिंजे ॿारनि खे छा ॿुधाईंदासीं असां नेक्स्ट जनरेशन खे छा ॿुधाए रहिया हूंदासीं त असां छा ॾिठो आहे हिन दौर में जेको कुझु थी रहियो आहे मां कॾहिं कॾहिं पंहिंजे दिलि खां इहो सुवालु पुछंदी आहियां त असां वटि छा एतिरो असां कुझु कयो आहे जो असां ॿुधाइण जहिड़ा बि थियूं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी जनरेशन खोड़ कुझु कयो आहे ऐं स्पेसिफिकली अॼु औरतुनि जे जॾहिं मां ॻाल्हायां त औरतुनि जूं जेके क़ुर्बानियूं आहिनि उहे बेसिकली तव्हांजी जनरेशन ॾिनियूं आहिनि तव्हां खां पहिरीं वारी जनरेशन असांखे त सभु कुझु प्लेट में मिली वियो आहे ऐं वरी बि हम कहते हैं कि हमारे साथ बड़ी नाइंसाफ़ी हो रही है जब आप हिस्ट्री पढ़ते हैं तो इतना कुछ है जो औरतों ने स्ट्रगल किया है बिल्कुल बिल्कुल ये आज हम 4 मार्च लगा के हमें लगता है कि हमने औरतों के लिए माजरत के साथ बहुत लोग बहुत अच्छा काम कर रहे हैं औरतों के लिए लेकिन असली कुर्बानी जिन्होंने दी है वो हिस्ट्री की औरतें हैं जिन्होंने हमें कुर्बानियाँ दे दे के अपने ख़ानदानों को ख़त्म कर दिया अपने सब कुछ छोड़ दिया और उसके बाद औरत को एक इज़्ज़त मिली है अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अच्छा वैसे ये जो गहमा गहमी की बात हो रही है उस्मा साहिबा आपकी तरफ मैं आना चाहूँगी इस गहमा गहमी के दौर में मुझे एक चीज़ का बड़ा शिद्दत से एहसास होता है कि हम जो परवरिश दीन इस्लाम ने हमें जिस परवरिश के तौर तरीके सिखाए हैं और जो हमें देनी चाहिए बहुत माजरत के साथ लेकिन आज की माओं में बड़ी मुझे कम वो उस चीज़ की बहुत कमी नज़र आती है। हम अपनी ज़िंदगी में इतने मशगूल हैं कि हम अपने बच्चों को परवरिश हमने करना ही हमने कहीं गायब ही हो गई है वो परवरिश। हालांकि जब आप औरत का वो वजूद देखते हैं तो आपको नज़र आता है कि कहीं मैंने बड़ी खूबसूरत लाइन पढ़ी और मैं वो पेश करना चाहती हूँ कि औरत तो वो हस्ती है जिन्होंने नबियों की तरबियत की है सुभान अल्लाह। तो हम आज अपने बच्चों की जो तरबियत कर रहे हैं उस पर आपने कैसा देखा है आप जिन औरतों से मिलती हैं किस तरह देखा है आपने? बस आजकल का दौर में और पहले के दौर में बहुत फ़र्क है इंसान वही हैं तरीके अलग अलग हैं। एक तो दीन से दूरी है सबसे पहली बात क्योंकि जो हमारी माएँ थीं दादियाँ थीं वो दीनदार थीं ज़्यादा नमाज़ों की पाबंदी देखी गई हमने देखा तो मैंने ये देखा जो बच्चा देखता है जो दौरे वक्त चल रहा होता है वो बच्चा वही सीखता है। बिल्कुल तो कसूर तो उस बच्चे का नहीं होता क्योंकि अल्लाह पाक ने तो जब रूह ज़मीन पे उतारी है तो वो बिल्कुल मासूम और पाक होता है गुनाहों से तो वो उसके घर की परवरिश ही होती है। मगर मैं ये कहूँगी माँ हर दौर में माँ होती है मैं तो ऐसी ही माँ हूँ जो तरबियत मेरी माँ ने मुझे दी एक मैं मॉड हूँ सब चीज़ है मगर हया और शर्म उसके बैरियल आज तक हैं। मेरी फैमिली की तरफ से मेरे हस्बैंड की तरफ से मुझे कोई रोक टोक नहीं है कोई ऐसा नहीं है कि भाई ये नहीं करो वो नहीं करो मगर अल्हम्दुलिल्लाह वो परवरिश जो मेरी दादी ने और मेरी माँ ने मुझे दी थी वो आज भी मेरे अंदर मौजूद है और वही परवरिश मैं अपनी बेटियों को भी देना चाह रही हूँ और दे भी रही हूँ कि औरत चाहे कितनी भी तरक्की याफ्ता हो जाए अल्लाह पाक ने उसे औरत ही बनाया बेशक बड़ी खूब बहुत खूब आपने बात की और आपने बात की कि आप जिस तरह क्योंकि आप वर्किंग लेडी हैं हमारे पास इस पे भी बड़े डिफरेंसेस हैं हमारे बहुत इज़्ज़त के साथ हमारे उलमा किराम के बड़े डिफरेंसेस हैं और तौबा नौज़ बिल्लाह लेकिन
قرآن پاک کی جو آیتیں ہیں اس پہ ہم ٹرانسلیشن کا جب مفہوم نکالنے کی کوشش کرتے ہیں تو ہم اس کو 4 ڈائریکشن دے دیتے ہیں. تو عورت کے بارے میں تو ہم کچھ بھی کہیں بھی کچھ بھی بول سکتے ہیں. آپ بتائیں طرف ایندم جڏहिं मां ॾिसां थी हिस्ट्री में त हज़रत बीबी ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहे पाण हिकु बिज़नेस वुमेन हुयूं. हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरीं ज़ोजा पाण बिज़नेस वुमेन, पाण पंहिंजो इंतिख़ाब कयनि पंहिंजे हमसाथी जो, पंहिंजे साथी जो. अॼु जॾहिं तव्हां उहा ई औरत उहा हिस्ट्री पढ़ी आहे उन दौर जी ॻाल्हि तव्हां ॾिसो था, वरी अॼोके दौर जी ॻाल्हि ॾिसो था, असांखे कहिड़ा डिफरेंसिस पाले छॾिया आहिनि आपा? वञी करे जो असांजो जेको नबी साईं हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि जेको हो पंहिंजी ज़ौजा मोहतरमा जेकी पहिरीं हुई उन्हनि जो जेको मैसेज आयो हो त उन्हनि पंहिंजा नबी साईं जिन एज में नंढा हुआ ऐं हू 40 इयर्स जी हुई त हुननि उनखे क़बूलु कयो ऐं क़बूलु करे हुननि जे कारोबार में हुननि जी लाइफ खे ॾिठो, हुननि जी ज़िंदगी खे ॾिठो त न हुनखे मूंखे तहफ़ुज़ ॾियणो आहे. हिन दौर में जेकॾहिं मर्द कंहिं औरत सां वॾी उमिरि जी सां शादी थो करे त उन लेवल ते थो करे त इहा पैसे वारी आहे, दौलत वारी आहे, उहो त ठीकु आहे, एक्सेप्टेड आहे, छो न माल जो मां वटि ईंदो. ऐं जेकॾहिं पैसे वारी न आहे त अहिड़ियूं खोड़ छोकिरियूं जेके वीचारियूं अनमेरिड आहिनि, एजिड आहिनि, वीचारियूं अनमेरिड आहिनि, वीचारियूं पंहिंजे घरनि में वेठियूं आहिनि. ऐं जेके डिवोर्सिस आहिनि उहे बि वीचारियूं वेठियूं आहिनि. पर छा आहे, छो त उहे ग़रीब आहिनि, उन्हनि खे केरु ऑब्लाइज़ नथो करे. पर इन ई जॻह ते जेकॾहिं हूअ रिच फैमिली सां तालुक़ु रखनि त तव्हां ॾिसो सभु रिश्ता उन्हनि वटि ईंदा. त तंहिं करे अॼु जे मर्द खे इहो सोचणु खपे त न असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवीअ ते हलूं ऐं औरतुनि जे ॾिहाड़े जे मुताबिक़ असां उहो क़दम खणूं, उहो प्रोटेक्शन उन औरत खे ॾियूं जेको उनजो हक़ु आहे. जेकॾहिं उन औरत खे उहो हक़ु न ॾिनो वेंदो त लाज़िमिन आहे त अहसासात जेके आहिनि इंसान जी ज़िंदगीअ जा ख़तमु था थियनि. ऐं इहो बि हिकिड़ो वॾो ॾोह आहे, हिकिड़ो वॾो गुनाह आहे. ऐं उन गुनाह जो भाईवार जेको आहे उहो मर्द आहे, चाहे उहो भाउ जे रूप में हुजे, चाहे उहो पीउ जे रूप में हुजे, या कंहिं बि मक़सदु उन हिसाब सां उहो हुजे त. सही बिल्कुलु बिल्कुलु सही था फरमायो. हालांकि उन ई मर्द खे ॿारहां असांजे दीन में उन ई मर्द खे हर जॻह ते इहो ॿुधायो वियो आहे त तोखे औरत जो तहफ़ुज़ करिणो आहे, तोखे औरत जो मुहाफ़िज़ थियणो आहे. ऐं असां बिल्कुलु ई असां इहा कोशिशि नथा कयूं त असां कंहिं बि मर्द जी दिलि आज़ारी कयूं. हर कंहिंजी हिकु पंहिंजी जॻह आहे ऐं मुंहिंजो दीन उहो आहे जंहिं औरत ऐं मर्द खे बराबरि जॻह ॾिनी आहे. हा, छो त औरत माउ आहे, उनजो दर्जो शायदि माउ जे रूप में वञी वधी वञे थो, उहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे, कंहिंखे बि असां दिलि आज़ारी करण जी कोशिशि न पिया कयूं. बट जेका ॻाल्हि दिलि खे लॻे थी ऐं हूअं बि औरत जे लाइ त हर जॻह ते इहो लिखियलु आहे त औरत हूअं ई इलाही सेंसिटिव हूंदी आहे, औरत पैदा ई सेंसिटिव थी आहे. त औरत ज़ाहिरा हिकु औरत थींदे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके ज़ुबान ते अची वञनि थियूं. असां सां गॾु ॿ प्यारियूं भेनरूं आहिनि जेके असां गॾु जुड़ियल आहिनि ऐं मां चाहियां थी त उन्हनि जी आवाज़ असां पंहिंजे ट्रांसमिशन में शामिलु कयूं. असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं सोनिया आमिर साहिबा आहिनि जेके तशरीफ़ रखनि थियूं. उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि. बिस्मिल्लाह रहमान रहीम. एक बार ही बुला लो आका मुझे मदीना, एक बार ही बुला लो रमज़ान मदीना. बेशक बना लो आका मेहमान दो घड़ी का. मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए. मेरे आका मदीने
مہکتی ہے وہ راہیں جن سے آقا آپ ہیں گزرے، مہکتی ہے وہ راہیں جن سے آقا آپ ہیں گزرے، مجھے بھی ان گلی کوچوں، مجھے بھی ان گلی کوچوں میں رہنے کی جگہ دیجیے میرے آقا، مدینے میں مجھے بھی اب بلا لیجیے۔ دکھوں نے گھیر رکھا ہے، غموں کی دھوپ ہے سر پر، غموں نے گھیر رکھا ہے، غموں کی دھوپ ہے سر پر، ٹھکانہ گنبد خضرا، ٹھکانہ گنبد خضرا کے سائے میں عطا کیجیے میرے آقا، مدینے میں مجھے بھی اب بلا لیجیے۔ ترستی ہے میری آنکھیں، ترستی ہے میری آنکھیں، مجھے روضہ دکھا دیجیے۔ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ۔ ٹرانسمیشن میں وقت ہے بریک جو تہاں سے ملاقات کیوں تھا تھوڑی ہی دیر میں سلام رمضان میں۔ سلام رمضان، سلام رمضان، سلام رمضان سگر ایک دفعہ بھی ہر تاں سب جی سامو حاضر بڑی خوبصورت عورتوں اسانے معاشرے جو سگر تشریف فرما ہیں۔ اچھا میں یہ ذرا ضرور جاننا چاہوں گی آپ سے، عظمیٰ صاحبہ آپ سے شروعات کرنا چاہتی ہوں میں کہ بحیثیت عورت جب آپ کسی عورت کے لیے کچھ کرتی ہیں، عورت ذات کے لیے کچھ کرتی ہیں، کیا فیلنگز ہوتی ہیں؟ میں یہ جاننا چاہتی ہوں آپ سے۔ مجھے لگتا ہے میں نے اپنے لیے کچھ کیا، کیونکہ میں بھی ایک عورت ہوں، صحیح، اور ہر عورت کا فرض بنتا ہے کہ اگر آپ اس کی ہیلپ کر سکتی ہیں اور اس کی کوئی پریشانی جو ہے وہ ختم کر سکتی ہیں، بے شک اس کی بات سن کے ہی صحیح، تو وہ کرنا میں سمجھتی ہوں آپ پہ فرض ہے، کیونکہ آپ بنت ہوا ہیں، واہ یہ حقیقت ہے۔ مگر بڑی افسوس کے ساتھ کہوں گی آج ویمنس ڈے ہے، کچھ عورتوں کو برا بھی لگے گا کیونکہ ہمارے معاشرے میں عورت ہی عورت کی دشمن ہے، ایسا بھی ہے۔ صحیح صحیح۔ تو یہ چیز نہیں ہونی چاہیے، کیونکہ دیکھیں نا اللہ پاک نے عورت کو ایک کہتے ہیں نا خوبصورت تخلیق دی، خوبصورتی اتاری زمین پہ۔ عورت ماں ہے تو کتنی ایک حسین ہستی ہے اور کتنی افضل ہے، بہن ہے تو کتنا پیارا سایہ ہے، بیوی ہے تو کتنی بڑی سایبان ہے۔ مگر ہمارے معاشرے میں آج بھی کہیں نہ کہیں عورت کو وہ حیثیت، وہ مقام حاصل نہیں ہے۔ میں ہر جگہ کی بات نہیں کروں گی، الحمدللہ ہم ان عورتوں میں شمار ہوتے ہیں جہاں ہمیں حیثیت، مقام، عزت، مرتبہ بھی دیا گیا۔ الحمدللہ۔ اور کچھ گھر ایسے ڈومیسٹک وائلنس کا شکار آج بھی ہیں جو کمپلینز مجھے ملتی ہیں کہ دل دیکھ کے ان کو بڑا جلتا ہے اور بڑا دکھ ہوتا ہے کہ یہ بھی تو بنت ہوا ہیں، کیا انہیں حق نہیں ہے؟ اور ان کی چھوٹی چھوٹی سی خواہشیں کہ تعلیم حاصل کرنی دی جائے، کم عمری میں شادی نہ کی جائے۔ تو ابھی بھی ہمارے معاشرے میں کہیں نہ کہیں یہ ایک خلا ہے ایسے جس پہ ہم لوگ کام کر رہے ہیں، اور انشاءاللہ اس میں اللہ پاک کہتے ہیں نا کہ فتح کامل دے گا کہ عورت کو عورت کے حقوق دیے جائیں جو اسلامی پوائنٹ آف ویو سے اور معاشرے کے مطابق ہوں۔ صحیح۔ اچھا یہ جب آپ بات کر رہی ہیں تو ایک سیکنڈ کے لیے نا میرا ذہن کہیں اور چلا گیا، میں یہ سوچنے لگ گئی
کہ ہم اس وقت رمضان المبارک کے مہینے میں الحمدللہ سب روزے سے ہیں، اور جب آپ رمضان کی بات کرتے ہیں تو آپ یہ سنتے ہیں کہ رمضان میں جب آپ ایک نیکی کرتے ہیں تو 70 گنا ثواب ملتا ہے. بے شک. تو سوچیں جب ایک عورت کے لیے کوئی نیک عمل کرنے جا رہی ہے تو وہ ایک عورت کے لیے نہیں 70 عورتوں کے لیے ایک ساتھ کر رہی ہے، اس کا ثواب اس کو اس طرح مل رہا ہے. تو یہ بڑی خوبصورت ایک کمبینیشن ہے جو ہمیں مل رہا ہوتا ہے. آپ تہاں ہی طرف اچھا چاہیے میں اج ظاہرہ کھوڑ ساری شیوں کھوڑ ساری جگہن تے اساں ॾिसंदा अचूं था जिन जे बारे में असां ॻाल्हाईंदा अचूं था. स्पेसिफिकली अॼु औरतुनि जो दिहाड़ो आहे ऐं रमज़ान मुबारक जो महीनो बि आहे अल्हम्दुलिल्लाह. तव्हां औरतुनि खे पंहिंजो सॼो तव्हांजो एक्सपीरियंस ऐं तव्हां ज़ाहिर तव्हांजी जेका हिकु डिग्निटी हुई, तव्हांजी रिस्पेक्ट जेका हुई, हिकु लेगेसी हुई जेका तव्हां खणी आई हमेशह तव्हां स्क्रीन ते साम्हूं हमेशह शहनाज़ भट्टी हिकु ब्रांड नज़र आयो असांखे हमेशह. त शहनाज़ भट्टी ईंदी त उहा अहिड़ी हूंदी, उहा इन खां कंहिं बि माज़रत सां कंहिं बि अहिड़े बुरे अमल में नज़र कोन ईंदी, कंहिं बि अहिड़ी बुरी शइ में नज़र न ईंदी. इन शइ खे हिकु औरत हूंदे क़ाइमु रखणु ऐं हींअर ताईं हेतिरनि सालनि में आपा कीअं आहे ऐं जेका अॼु जा माण्हू अॼु जी औरत असांखे ॾिसी रही आहे उनखे तव्हां पंहिंजे एक्सपीरियंस मां छा सेखारींदो? असल में औरत हिकु तमामु मज़बूत जेकी आहे हिकु मज़बूत क़िलो आहे ऐं एतिरी मज़बूत आहे जो हुनखे दुनिया जी का ताक़त जेकी आहे सा किराए नथी सघे. वाह. ऐं औरत ई उहा आहे जेका पंहिंजो पाण खे हिकिड़े सेकंड में एॾी मज़बूत औरत दुनिया जी हिकिड़े सेकंड में पंहिंजो पाण खे एतिरो उन पंहिंजो ग्राफ गिराईंदी आहे जो इंसानु सोचे बि नथो सघे. त इहा शइ इंसान जे औरत जे हथ में आहे. ॾिसो हीउ मुंहिंजो हथु आहे, तव्हांजा हथ आहिनि, हीअ मुठ आहे असांजी. जेसीं ताईं असां हिन में का शइ खणी असांजे हथ में झलियल आहे, पर जेसीं ताईं दुनिया जी का ताक़त हिन मुठ मां असांजी शइ कढी नथो सघे केरु बि, जेसीं ताईं असांजी हिन में मर्ज़ी शामिल न हूंदी. सही सही. त औरत एतिरी मज़बूत आहे ऐं अलाह पाक उनखे एतिरो बुलंद दर्जो ॾिनो आहे. उन जे दर्जे जो त दुनिया में ॿिए हंधि ते को काथो ई कोन्हे को. वाह वाह. पर हू जेतिरी बुलंद तरीन सतह ते अलाह ताला हुनखे पहुचायो आहे न, उहा पंहिंजे ई कुझु ग़लतियुनि जे करे पंहिंजो पाण खे एतिरो त हुनजो फिगर पंहिंजो हेठि करे छॾींदी आहे जो आउं माना चवणु नथी चाहियां, पर हुनजे बावजूदि बि मुंहिंजे जेके चवंदा आहिनि त हीअ वुमेंस डे जे हिसाब सां ॿुधी रहिया आहिनि, ॾिसी रहिया आहिनि, त आउं इहो ई चवंदसि त औरत कॾहिं बि पंहिंजो पाण खे जेको आहे जो कंहिंजे अॻियां हेठि न करे, हमेशह मज़बूत रहे. जेका वणु मज़बूत हूंदो उहो हमेशह साएदार हूंदो, साएदार हूंदो. वाह. ॾाढी फलदार हूंदो आहे. फलदार. ऐं जेको वणु कमज़ोर हूंदो आहे उनखे हवा जो हिकिड़ो झोंको पट ते किराए छॾींदो. पट ते किराए छॾींदो आहे. ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे तव्हां. इहा ॻाल्हि अगरि असां सम्झी वञूं ऐं इहो न सिर्फ़ु आपा जा लफ़्ज़ ज़ाहिर आपा जो एक्सपीरियंस ॻाल्हाए रहियो आहे, पर असांजो दीन बि असांखे इहो ई ॿुधाए रहियो आहे. जे करे असां पंहिंजे दीन खे पढ़ण जी कोशिशि कयूं त इहे ई लफ़्ज़ आहिनि जेके असांखे सम्झाया वञनि था, जेके असांखे ॿुधाया वञनि था. सां गॾु हमना शाहिद साहिबान जेके तशरीफ़ फरमा आहिनि ऐं उन्हनि खे गुज़ारिश कंदमि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि. बिस्मिल्लाह रहमान रहीम. देखने को या मोहम्मद, देखने को या मोहम्मद, यूं तो क्या देखा नहीं हाँ मगर महबूब कोई आप सा देखा नहीं. एक से बढ़कर एक हंसी देखे मगर या मुस्तफा, एक से बढ़कर एक हंसी देखे मगर
या मुस्तफ़ा तुमसे बढ़कर हुस्न वाला, तुमसे बढ़कर हुस्न वाला दूसरा देखा नहीं। और मैं तो कर सकता नहीं जन्नत की बातें शौक़ से, मैं तो कर सकता नहीं जन्नत की बातें शौक़ से। वो करे जिसने दया रे, वो करे जिसने दया रे मुस्तफ़ा देखा नहीं। मीम का पर्दा हटा कर वो निगाहे शौक़ से, मीम का पर्दा हटा कर वो निगाहे शौक़ से मुस्तफ़ा को देख ले जिसने खुदा देखा नहीं। हाँ मगर महबूब कोई आप सा देखा नहीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहुत खूब। सलाम रमज़ान में वक्त है ब्रेक जो तहाँ से मुलाकात की उठाने ब्रेक खा पोए। Selam Ramazan, Selam Ramazan. सलाम रमज़ान सगत तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर हिकु दफ़ो बि है ॾाढी ख़ूबसूरत गुफ़्तगू जेका मुंहिंजी ट्रांसमिशन में अॼु थी रही आहे औरत जे हवाले सां। उहा औरत जंहिंजे लाइ हिकु फ़ख़्र बि थिए थो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह इहो चवंदे त उहा औरत दीन इस्लाम जे अचण खां पोइ जंहिंखे इज़त मिली आहे ऐं एतिरी इज़त मिली आहे, एतिरी इज़त मिली आहे जेका असांजे दीन में औरत खे ॾिनल आहे। हा हिन वक़्तु मुआशराती हालात में काफ़ी डिफरेंट शयूं नज़र अचनि थियूं, पर स्पेसिफिकली पंहिंजे दीन खे अॻियां रखंदे, दीन जी टीचिंग्स खे अॻियां रखंदे जॾहिं मां औरत खे ॾिसां थी, औरत खे पढ़ां थी, औरत खे सम्झण जी कोशिशि कयां थी, यकीन कयो हिकु औरत हुजण ते फ़ख़्र थिए थो। ऐं मुसलमान हुजण ते त हूअं ई हर मुस्लिम खे फ़ख़्र हूंदो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मती हुजण जे हैसियत सां इंसान खे फ़ख़्र हूंदो आहे, पर वरी जॾहिं औरत खे मां पढ़ां थी त इहो फ़ख़्र डबल थी वञे थो ऐं शुक्र अदा करण ते दिलि चवे थो ख़ुदा ताला जे तरफ़ां, ख़ुदा ताला खे ख़ुदा ताला मूंखे हिकु औरत तख़लीक़ कयो आहे। आपा तव्हां खां ज़रूरु मां ॼाणणु चाहींदमि, अच्छा हीअ त मुआशरे में खोड़ सारियूं शयूं हली रहियूं आहिनि जिन जे बारे में असां ॻाल्हायूं बि पिया ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बहितरी जूं बि शयूं अचनि पियूं, किथे कुझु बिगाड़ जूं शयूं बि नज़र अचनि पियूं। अलाह सी हर कंहिंखे हिदायत ॾे, पर थोरो सो मां तव्हांजी पर्सनल लाइफ खे ॾिसणु चाहियां थी। बहसियत औरत तव्हां पंहिंजे घर खे कीअं सजायो आहे, पंहिंजी नियाणियुनि खे तव्हां या पंहिंजे पुटनि खे छा तरबियत ॾिनी आहे, या चवंदा आहिनि न त जॾहिं हिकु औरत हूंदी आहे ऐं उहा माउ जो रूप वठंदी आहे त पोइ उहा मामी माउ बि हूंदी आहे, चाची माउ बि हूंदी आहे। सो कीअं पंहिंजे घर खे तव्हां सजायो आहे? इहो सुवालु ॾाढो डिफ़िकल्ट तव्हां कयो आहे ऐं सुवालु आसान आहे, पर मुंहिंजे लाइ हिन वक़्तु वॾो डिफ़िकल्ट आहे, जंहिंजे करे मां अञा ताईं कोशिशि पई करियां पंहिंजे बचड़नि खे संभालण जी ऐं नियाणियुनि खे, पुटड़नि खे। ऐं लाज़िमी न आहे त ॿार जॾहिं नंढड़ा हूंदा आहिनि त माइटनि जे हथ में हूंदा आहिनि, पर जॾहिं घर जी चौंठ टिपी छोकिरा ॿाहिरि था निकिरनि त पोइ ख़बर कान थी पवे त हुननि जा तालुकात, हुननि जा वास्ता कहिड़नि माण्हुनि सां आहिनि। जी, छो त दोस्तियूं यारियूं जेके हूंदियूं आहिनि, हाणे तव्हां जेको आहे सो वेझड़ाईअ में बि यकीननि तव्हां ॾिठो हूंदो इन्हनि ते मोबाइलनि ते, इन्हनि ते हिकिड़ो हसीन छोकिरो जेको जंहिंजो इहो थी वियो हलियो, उहो बि त हिकिड़ो केतिरो ख़ूबसूरत ऐं जेको इनोसेंट जेके चइजे छोकिरो हो, ख़ूबसूरत हो,
हिकु माउ जो लाल हो ऐं कीअं हूअ हिकिड़े चवंदा आहिनि त हुनखे हिकिड़ो ट्रैप कयो वियो ऐं हुनखे कीअं एडिक्ट ते हलायो वियो ऐं कीअं हुनखे जेको कयो वियो त इहो हिकु ख़ौफ़नाक मंज़र आहे जेको इहो हर माउ जेकी आहे सा हिन ख़ौफ़ खां जेको आहे सो ॾाढो तारी आहे ऐं इहो ख़ौफ़ तारी रहंदो आहे छो त जॾहिं छोकिरा वॾड़ा था अचनि ॿाहिरि निकिरनि था त ख़बर नथी पए त हुननि जी दोस्ती कंहिंसां आहे ऐं छो त हू त नंढड़ा आहिनि ऐं हुननि जे हथ छो चवंदा आहिनि ॿार खे नंढड़ो को माण्हू टाफ़ी ॾेखारींदो आहे त ॿार त नंढड़ो आहे न हू टाफ़ीअ ॾांहुं वधंदो सही सही हाणे हुनखे ॾियण वारो कहिड़ो आहे हुनजो जेको मक़ाम आहे उहो केरु आहे जी हू कहिड़े पॉइंट ऑफ व्यू सां हुनखे टाफ़ी ॾेई प्यार मोहबत वारी या भाउ जी पीउ जी तरबियत त न सही पर हिकु मुआशिरे जे हिसाब सां मोहबत जे अनुसार सां हुनखे पियो ॾिए या हू हुनखे ग़लति तरीक़े सां ट्रैप पियो करे सही त इन सां इन लिहाज़ सां मां बि ख़ौफ़ज़दा हूंदी आहियां त बचड़ा आहिनि पर मां इन ते वधीक नथी ॻाल्हाए सघां छो त मूं वटि जवाबु अलाह साईं बिल्कुलु बिल्कुलु ही वाक़ई में हिकु इलाही मुश्किल वक़्तु आहे ऐं तकलीफ़ थींदी आहे जॾहिं बि तव्हां अहिड़ा वाक़िया ॿुधंदा आहियो अहिड़ा हादसा ॿुधंदा आहियो ऐं बसि इंसानु दुआ ई करे सघे थो त अलाह साईं सभिनी खे पंहिंजे ज़मान में रखे सभिनी जा जेके ॿार निकिरनि था बिकॉज़ जंहिंजो औलाद वञे थो तकलीफ़ सिर्फ़ु यकीन ॼाणियो वॾे में उहो ई वॾो सम्झी सघे थो सॉरी पुटु वॾे में वॾो जेको औलाद जो दुश्मन आहे ऐं औलाद जो जेको सॼण आहे त सॼण बि हुनजो माउ पीउ आहे त दुश्मन बि हुनजो माउ पीउ आहे सही सही इहे ॿ जेके रिश्ता आहिनि इहे ई हुननि खे दुनिया जे बुलंदियुनि ते था पहुचाइनि उहो ई हुननि खे जेको आहे दलदल में था विझनि जेकॾहिं माउ पीउ सुठा आहिनि त औलाद हिकु गुलाब जो गुल वांगुरु निकिरी ॿाहिरि ईंदो आहे पर जे ॿिन्ही में तज़ाद आहे ऐं नथा हली सघनि त तव्हां जेके लफ़्ज़ सवेल चई चुका आहियो त उन्हनि जी सज़ा जेकी आहे मासूम ॿारनि खे मिलंदी ॿारनि खे उन्हनि में उनजो कहिड़ो ॾोह पर जॾहिं उन्हनि खे मिली चुकी हुजे बर्बाद त उहे थी विया वही थी गया बिल्कुल बिल्कुल यही है उस्मा साहिबा आपकी तरफ आऊँगी और ज़रूर मैं आपसे भी जानना चाहूँगी कि ऐसी वो क्या चीज़ है जो क्योंकि आप भी एक औरत हैं बच्चियों की परवरिश कर रही हैं आपकी परवरिश भी एक औरत ने की और ये एक दस्तूर है जो चलता हुआ आ रहा है अज़ल से जिसको हम देख रहे हैं तो बहैसियत औरत अपनी मदर से आपने वो कौन सी चीज़ें अपनाई जो आज आप अपनी बच्चियों की परवरिश में वो कौन सी ख़ास चीज़ें हैं जो आप आज हमारे व्यूवर्स को भी बताएं मैं सारी ये सुनने वाली माँओं बहनों बच्चियों बेटियों को एक ही पैगाम दूंगी कि ना कहना सीखें गलत बात के लिए अपने अंदर कॉन्फिडेंट पैदा करें अपनी बच्चियों में कॉन्फिडेंट पैदा करें कि आपकी एक सही वक्त की ना आपकी ज़िंदगी बचा सकती है और आपका एक गलत वक्त पर चुप रहना आपकी ज़िंदगी को बर्बाद कर सकती है। तो मैं यही कहूँगी अपने मुआशरे में अपनी बच्चियों को चलना सिखाएं अदब व लिहाज के दायरे में इस्लाम के दायरे में। आजकल का ज़माना बहुत फास्ट है और बहुत ज़्यादा मॉडर्निज़म की तरफ हम गामज़न हैं। मॉडर्न होना बुराई नहीं है मगर फिर वही कहूँगी कि अपने इर्द गिर्द के जो बैरियर्स आपके माँ बाप ने अपनी परवरिश के थ्रू आपको दिए और आप आज खुद मुख्तार हैं और आज़ाद हैं तो उन बैरियर्स को पीछे ना छोड़ें पीछे साथ लेके चलें और अपनी औलाद को भी उसी परवरिश पे चलाएं। ये मत सोचें आजकल के बच्चे हालांकि सुनने वाले बच्चे ये सोच रहे होंगे कि मैं ये बात कैसे कह रही हूँ कि आप लोग तो 90s के हैं तो वो 90s का दौर और आज का दौर कोई ऐसा ख़ास फ़र्क नहीं है बस समझ और बूझ का फ़र्क है। सही बिल्कुल बिल्कुल ऐसे माँ जो है वो अपने बच्चे को जिस तरह से पैम्पर कर सकती है अच्छा बुरा समझा सकती है जी वो आपकी दोस्त नहीं समझा सकती बिल्कुल ऐसा ही और तभी तो वालिदैन का दर्जा इतना बुलंद है। असगर सना बिलाल साहिबा तशरीफ़ फरमा है उन्हनि जी आवाज़ शामिल करण चाहियां थी बिस्मिल्लाह कीजिए। तू जाने जाना तू शाहे खूबा तू जाने जाना साया तू शाहे खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा ना बन सकी है
ना बन सकेगा, ना बन सकी है, ना बन सकेगा मिसाल तेरी, जवाब तेरा। तू सबसे अव्वल, तू सबसे आखिर, मिला है हुस्न दवाम तुझको। तू सबसे अव्वल, तू सबसे आखिर, मिला है हुस्न दवाम तुझको, मिला है हुस्न दवाम तुझको। है उम्र लाखों बरस की तेरी, है उम्र लाखों बरस की तेरी, मगर है ताज़ा शबाब तेरा। ना बन सकी है, ना बन सकेगा, ना बन सकी है, ना बन सकेगा मिसाल तेरी, जवाब तेरा। मुल लैंदे ने यूसुफ नू खुद आप ही विक जांदे, मुल लैंदे ने यूसुफ नू खुद आप ही विक जांदे। तक लेंदी जुलेखा जे, तक लेंदी, हाँ तक लेंदी, तक लेंदी जुलेखा जे, तस्वीर मोहम्मद दियो कहिए। ना बन सकी है, ना बन सकेगा, ना बन सकी है, ना बन सकेगा मिसाल तेरी, जवाब तेरा। खुदा की गैरत ने डाल रखे हैं तुझ पे 70,000 पर्दे। खुदा की गैरत ने डाल रखे हैं तुझ पे 70,000 पर्दे, है तुझ पे 70,000 पर्दे। जहाँ में बन जाते तूर लाखों, जहाँ में बन जाते तूर लाखों, जो एक भी उठता हिजाब तेरा। ना बन सकी है, ना बन सकेगा, ना बन सकी है, ना बन सकेगा मिसाल तेरी, जवाब तेरा। तू शाहे खूबा, तू जाने जाना, तू शाहे खूबा, तू जाने जाना, है चेहरा उम्मुल किताब तेरा, है चेहरा उम्मुल किताब तेरा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह। वक्त है ब्रेक जो नाज़रीन, थोड़ी देर में तहां से मुलाकात कयूं था सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में तहां सभिनी के हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह छो त अॼु असां विमेंस डे गॾु ही ट्रांसमिशन करे रहिया आहियूं। ऐं अलाह जो शुक्र आहे त हिन दफ़े ही ॾींहुं रमज़ान मुबारक में आयो आहे ऐं मौक़ो मिलियो आहे मूंखे त औरत जहिड़ी हस्ती खे इस्लाम जी रोशनी में असां सम्झी सघूं, उनखे बयानु उनजो ॿुधी सघूं, उनखे बयानु करे सघूं। ही उहा हस्ती जंहिंजे लाइ हिकु हदीस मुबारक मां तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहियां थी। हिकु हदीस मूं पढ़ी ऐं मां चाहियां थी तव्हांजे साम्हूं पेश कयां। अॼु जिथे असां औरतुनि खे पहिरियों इस्लाम खां पहिरियों ज़मानो बेशक त उहो जहालियत जो ज़मानो हो, उन में खोड़ सारियूं तकलीफ़ूं औरतुनि ॾिठियूं, सभु थियो, पर दीन इस्लाम अचण खां पोइ औरतुनि जो मक़ाम कुझु ॿियो मिलियो। ऐं उन मक़ाम में जॾहिं हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस मुबारक आहे त किथे रिवायत में पढ़ण में अचे थो, ॿुधण में अचे थो त जॾहिं उन्हनि जो फ़रमान आहे त जॾहिं तव्हां टिनि धीअरुनि जी
टिनि धीअरनि जी सुठी तरबियत कयो था, सुठी परवरिश कयो था ऐं निकाह जो जेको अमल आहे, फ़र्ज़ु आहे, उहो पूरो कयो था, त तव्हां जन्नती आहियो। तव्हांजो जिथे जन्नत में जेको मुंहिंजो घर हूंदो, तव्हांजो घर उन जे क़रीब हूंदो। किथे रिवायतुनि में इहो बि अचे थो त उन्हनि पंहिंजी आङुरियुनि मुबारक जो इशारो बि ॾिनो हो गॾु करे त हीउ हेतिरो तव्हांजो क़रीब मूंसां घर हूंदो जेकॾहिं तव्हां टिनि जी ॻाल्हि कयो था। उते हिकु सहाबे कराम पुछो त अगरि जंहिंखे ॿिनि न्याणियुनि जो औलाद आहे उहो छा करे? फरमाइनि था त उनखे बि उहो ई मुक़ाम आहे। चवनि था अगरि हिकिड़ी जो औलाद हुजे त औलाद त ख़ुदा ताला जी मर्ज़ी सां थिए थो। उते बि फरमाइनि था त चलो उन जो बि घर मुंहिंजे जन्नत में मुंहिंजे घर जे क़रीब हूंदो। सुभान अल्लाह। सो धीअरुनि जे लाइ, न सिर्फ़ु तव्हांजी धीअरुनि जे लाइ, तव्हांजूं भेनरियूं, तव्हांजूं पुफियूं, तव्हांजूं ख़ालाऊं, तव्हांजूं हर उहो रिश्तो जेको तव्हांजे लाइ हलाल रिश्तो आहे, तव्हांजे लाइ महरम आहे, उहो रिश्तो जेको तव्हां सां जुड़ियल आहे, अगरि तव्हां उनजी किफ़ालत कयो था त उनजो सवाबु एतिरो वधीक आहे। गॾोगॾु छो त औरत जी ॻाल्हि थी आहे, हिकु ॻाल्हि मां चाहियां थी त पंहिंजे नाज़रीन जे साम्हूं पेश कयां। मुंहिंजो इल्मु शायदि इलाही महदूद आहे, पर जेतिरो मूं वटि इल्मु आहे मां चाहियां थी त मां तव्हां ताईं पहुचायां। बिकॉज़ इल्मु फैलाइण बि मुंहिंजे दीन जी रिवायत आहे, जंहिंखे मां कोशिशि करे रही आहियां, जंहिंखे अॻियां वधाइण जी। हिकु जॻह ते मूं पढ़ियो त हिकु रिवायत मुताबिक़ त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिकु सहाबे कराम आया। उन्हनि चयो त माउ पीउ जो रिश्तो असां सभई ॼाणूं था अज़ीम रिश्तो आहे, ऐं जॾहिं औलाद ऐं माउ पीउ जो रिश्तो ॾिसिजे थो त असांखे उहे इज़त, उहे एहतराम, उहे तमामु शयूं सेखारियूं थियूं वञनि। पर सहाबा कराम पुछो त अगरि वालिद ऐं वालिदा इन ॿिनि हस्तियुनि मां कंहिंजो हक़ मूं ते घणो आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाबु फरमाइनि था त तव्हांजी वालिदा जो। चवनि था छा ॿियो हक़? जवाब में अचे थो तव्हांजी वालिदा जो। टियों दफ़ो फरमाइनि था टियों हक़ वरी फरमाइनि था त तव्हांजी वालिदा जो, ऐं उन खां पोइ हक़ तव्हांजे वालिद जो आहे। सो अॼु असांजे दौर में असांखे अॼुकल्ह अॼोकी मुआशिरे में उहा शइ सम्झणु चाहियूं त पहिरीं टियों दफ़ो दुनिया में कंहिंजो बि अगरि तव्हां ते हक़ आहे त पहिरीं तव्हांजी वालिदा आहे, ऐं उहा वालिदा बेशक त हिकु औरत आहे। त औरत जो मक़ाम एतिरो वधीक मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे लफ़्ज़नि में फ़रमायो आहे। इन सां गॾोगॾु हिकु शइ जेका मां ज़रूरु शामिलु करणु चाहियां थी, नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके यादि रहिजी वेंदियूं आहिनि ऐं दिलि चवंदी आहे त कॾहिं अहिड़ो मौक़ो मिले त तव्हांजे साम्हूं पेश करे सघूं। हिकु रिवायत मुताबिक़ त जॾहिं तव्हां नमाज़ में हूंदा आहियो, नमाज़ चवंदा आहिनि त जेतिरा बि कम आहिनि उन्हनि खां परे थी तव्हां सिर्फ़ु हिकु ज़हन थी तव्हां नमाज़ पढ़ंदा आहियो, ऐं नमाज़ उहा शइ आहे जेका तव्हांखे ख़ुदा ताला सां कनेक्ट कंदी आहे। त ख़ुदा ताला सां कनेक्ट थींदा आहियो, ख़ुदा ताला सां ॻाल्हाए रहिया हूंदा आहियो नमाज़ जे थ्रू। पर उते बि हिकु रिवायत मुताबिक़ हुकुम मिले थो त जॾहिं तव्हांजी माउ आवाज़ु ॾिए थी त उहा नमाज़ बि टेड़ियो, पहिरीं तव्हां जवाबु ॾियो, उन खां पोइ नमाज़ पंहिंजी वराए सां कंटिन्यू कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ही एॾी अज़ीम हिकु जेका हस्ती आहे मां, उहा हिकु औरत जे रूप में आहे। सुभान अल्लाह। सां गॾु असांजे महिमान बि तशरीफ़ फरमा आहिनि, तव्हांजी तरफ़ बि वञणु चाहींदमि छो त अॼु वुमेंस डे आहे, ऐं वेंदे वेंदे मां चाहियां थी त जेके अॼोकी ट्रांसमिशन में अलविदा करण खां पहिरीं जेके असांजूं औरतूं असांखे ॾिसी रहियूं आहिनि, असांजूं भेनरूं असांखे ॾिसी रहियूं आहिनि, असांजूं धीअरूं असांखे ॾिसी रहियूं आहिनि, मां चाहियां थी त उन्हनि जे लाइ का अहिड़ी ॻाल्हि ज़रूरु कजे जेका अॼु उन्हनि जी ज़िंदगी में उहा शामिलु थिए। हालांकि त अगरि असां पंहिंजो दीन पढ़ूं त शायदि असांखे ॿिए कंहिंजी तरफ़ नज़र करण जी ज़रूरत न आहे, पर छो त असां न पढ़ी रहिया आहियूं, छो त असां न सम्झी रहिया आहियूं, तॾहिं उन्हनि तमामु माण्हुनि खे जेके हिन वक़्तु आप तव्हां खां स्टार्ट करणु चाहिनि जेके असांखे हिन वक़्तु औरतूं ॾिसी रहियूं आहिनि, छा मैसेज ॾियणु चाहींदो उन्हनि खे अॼोके मुआशिरे खे ॾिसी ऐं दीन इस्लाम खे ॾिसी, छा मैसेज ॾियणु चाहींदो? असां सभिनी जे घरनि में धीअरूं बि आहिनि, भेणूं बि आहिनि, माऊं बि आहिनि, आहियूं बि, ऐं नुंहूं बि आहिनि, पोटियूं ॾोहिटियूं, इहे सभु रिश्ता आहिनि। ऐं इन्हनि सभिनी रिश्तनि खे भेणूं आहिनि त भाइरनि जो फ़र्ज़ु आहे त भेणुनि जी इज़त कनि जी, ऐं भेणुनि सां ॾाढो ख़ुशि सलूबी सां हलनि, भेणुनि खे भेण जो दर्जो ॾियनि ऐं उन जो क़दुरु कनि। जेकॾहिं वालिद साहबु आहे त पंहिंजी न्याणीअ जो के उहो एहतराम ऐं तक़दुस ॾिए जेको हुनजो हक़ ऐं मक़ाम आहे, जेको अलाह पाक जेको रखियो आहे ऐं हुज़ूर पाक जिन फरमायो आहे।
जेको तव्हां हींअर लफ़्ज़ ॻाल्हाया त अलाह पाक फरमायो आहे त जेकॾहिं तव्हांजी वालदा तव्हांखे सॾु थी करे त तव्हां निमाज़ टोड़े पहिरीं ओॾां वञो। हाणे तव्हां हिते इन ॻाल्हि खे ॾिसो त हुन नमाज़ खे बि सही माउ जो दर्जो मथे कयईं, पंहिंजी नमाज़ खे चयईं त पोइ वरी अची पढ़ो, पर वञो माउ वटि वञो। त हिते ॻाल्हि ख़तमु आहे। बेशक 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 ईअं आहे। भेण जेकी आहे उहा माउ जी जॻह ते आहे। भेण जो एहतराम बि उहो ई आहे जेको माउ जो एहतराम आहे। वाह वाह वाह। अलाह पाक फरमाए थो त माण्हू चवनि था असां अलाह ॾिठो कोन्हे, अलाह ॾिठो कोन्हे, असां अलाह खे ॾिसणु था चाहियूं। त अलाह पाक फरमायो निंड मां अखि खुले न, जंहिं टाइम बि तव्हांजी अखि खुले तव्हां पंहिंजे माउ जो चहिरो मुबारक ॾिठो, तव्हां मूंखे ॾिठो। हाणे ॿुधायो अलाह पाक अञा छा असांखे सम्झाइणी ॾे। वाह वाह, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। इन ई ॻाल्हि ते आपा मूंखे ॻाल्हि यादि आई, किथे मूं पढ़ियो हो त जॾहिं तव्हां पंहिंजी माउ खे, असां त चवंदा आहियूं तव्हां दुनियावी दौर में त तव्हां ठीकु आहे जाइदादूं नथा ॾियो, तव्हां हीअं नथा कयो, तव्हां हूअं नथा कयो, माउ जो हक़ नथा ॾियो, पर मुंहिंजो दीन त इहो ॿुधाए थो जेकॾहिं तव्हां सचे दिलि सां माउ खे हिकु मुस्कुराए बि ॾिसो था न, उनजो भी वॾो ही सवाब है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उस्मा साहिबा आपकी तरफ आना चाहूँगी, और आज बड़ी एक आप इंस्पिरेशन हैं बहुत सारी औरतों की, बहुत सारी बच्चियों की जो इस वक्त हमें देख रही हैं, उनके लिए आज के दिन के मुनासिबत से क्या मैसेज देना चाहेंगी? यही कहना चाहूँगी कि माँ, बहन, बेटी ये बहुत अजीम रिश्ते हैं। बेशक। मेरे सुनने वाले भाई इन रिश्तों की कदर करें, और मुआशरे में बाहर निकलने वाली बहन, बेटी, माँ को भी वही इज़्ज़त दें जो अपने घरों में देते हैं। क्योंकि मैं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो का एक कॉल आपको बताऊंगी। उनका ये कॉल था कि औरतें इस मुआशरे का अहम हिस्सा हैं, तो औरतों को भी इस मुआशरे की तरक्की में ख़ास अहमियत देनी चाहिए। सही। ये कहूँगी कि माँ है तो एक सायादार दरख्त है बाप की तरह से, बहन है तो एक रहमत है, बेटी को अल्लाह पाक ने रहमत कहा, बेटे को नेमत कहा। नेमत कहा कि अल्लाह ने जिसको रहमत बना के भेजा तो उसकी कदर करें, उसकी इज़्ज़त करें। और यहाँ पर एक बात और भी कहूँगी कि हम माँओं, बहनों, बेटियों को भी चाहिए कि हम अपनी परवरिश दुनिया में ऐसी दिखाएं कि हमारे माँ बाप की इज़्ज़त हो और वो मिसाल बने। वाह वाह, बहुत खूब बहुत खूब। ट्रांसमिशन जे इख़्तिताम जी तरफ़ आहियूं, ऐं हिन ट्रांसमिशन में न सिर्फ़ु असांजे महिमाननि जो ख़ूबसूरत आवाज़नि जो साथ हूंदो आहे, पर गॾोगॾु असांजे स्पॉन्सर्स जो बि साथ हूंदो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो हिकु अहिड़ो प्रोजेक्ट आहे जेको नेशनल हाईवे ते मौजूदु आहे, ऐं 80 खां 200 गज़ ताईं जा रिहाइशी प्लॉट्स ऑफर करे रहिया आहिनि। कमर्शियल प्लॉट्स 200 खां 400 गज़ जा आहिनि। जेकॾहिं तव्हां कुल अदायगी हिन वक़्तु कयो था त 40% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे तूबा पर्ल सिटी, ऐं जेकॾहिं तव्हां 25% मज़ीद डिस्काउंट हासिलु करणु चाहियो था त सिंध टीवी जो हवालो ॾेई तव्हां मज़ीद 25% डिस्काउंट हासिलु करे सघो था। 6 सालनि जी आसान इक़सात में तूबा पर्ल सिटी रिहाइशी ऐं कमर्शियल प्लॉट्स पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ खणी आयो आहे मेन नेशनल हाईवे ते। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी जेको रौनक़ी रमज़ान आहे, जेको रमज़ान जी ट्रेडिशन आहे, जेको ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियल आहे। करशी जामे शीरी न सिर्फ़ु तव्हांजे मशरूबात में बल्कि तव्हांजे डिज़र्ट्स में, तव्हांजे ट्राइफल में बि शान सजाईंदो आहे। सहर हुजे या इफ़्तार, करशी जामे शीरी जो इस्तेमालु तव्हांजे ऐं मुंहिंजे घर में थींदो आहे। उन जा कुझु गिफ्ट हैम्पर्स आहिनि जेके असांजे जेके महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ बि वेंदा। ही गिफ्ट हैम्पर गॾोगॾु जेके ख़ूबसूरत आवाज़ूं सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि उन्हनि सां गॾु करशी जामे शीरी जा ही गिफ्ट हैम्पर वेंदा। हिकु ॾाढी प्यारी आवाज़ कैमरा जे पोयां बि आहे जिन ॾांहुं बि ही जेको गिफ्ट हैम्पर आहे उहो उन्हनि ॾांहुं वञण वारो आहे। इन सां गॾोगॾु जी ट्रांसमिशन जे छो त इख़्तिताम जी तरफ़ असां पहुची विया आहियूं। इंशाअल्लाह मुलाक़ात तव्हां सां हाणे थींदी करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते। इफ़्तार जो वक़्तु डिफरेंट जॻहुनि ते थी रहियो आहे ऐं आहिस्ता आहिस्ता असां बि इफ़्तार जे क़रीब असां वञी रहिया आहियूं। इंशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात कयूं था इफ़्तार ते, ऐं सुभाणे कोशिशि कंदासीं हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे लाइ ख़ूबसूरत ट्रांसमिशन जेका कोशिशि
सिंटी भी करे रही है ऐं उन सिंटी भी जो मां बि हिसो आहियां त नंढी नंढी कोशिशूं असां करे रहिया आहियूं इंशाल्लाह सुभाणे तव्हांजे लाइ हिकु बहितर खां बहितरीन करण जी कोशिशि कंदासीं ऐं तव्हां सां मुलाक़ात कंदासीं करशी जामे शीरी जे दस्तरखान ते वेंदे वेंदे मुबशरा सजाद साहिबा सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि उन्हनि जी आवाज़ शामिल कंदासीं बिस्मिल्लाहिर रहमान रहीम की न कीता यार नेक यार वास्ते की न कीता यार नेक यार वास्ते रब महफिला सजाया ने सरकार वास्ते रब महफिला सजाया ने सरकार वास्ते और रहमत उदी ने ले लिया अपनी पनाह च रहमत उदी ने ले लिया अपनी पनाह च पाए जदों मैं सोहने दे दो चार वास्ते रब महफिला सजाया ने सरकार वास्ते कि दिल याद लई बढ़ाया है और तारीफ लई जुबान दिल याद लई बढ़ाया है कि तारीफ लई जुबान और अखियां बढ़ाया सोहने दे दीदार वास्ते अखियां बढ़ाया सोहने दे दीदार वास्ते के रब महफिला सजाया ने सरकार वास्ते और कईयां नू रोज होंदे ने दीदार आप दे कि कईयां नू रोज होंदे ने दीदार आप दे और कई तरस देने सोहने दे दीदार वास्ते कई तरस देने सोहने दे दीदार वास्ते और की न कीता यार ने एक यार वास्ते रब महफिला सजाया ने सरकार वास्ते सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।